नाज़रीन, अव्हांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं त सुप्रीम कोर्ट में सिंध ऐं पंजाब पुलिस जी बदिलनि जो रिकॉर्ड पेश कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयो पिया पंजाब में हिकु बि आईजी मुदो पूरो न कयो। पुलिस ऑर्डिनेंस में आईजी जो मुदो मुक़रर थियल आहे। चीफ जस्टिस लिमाख़ आहिनि। अव्हांखे अपडेट कयो पिया पंजाब पुलिस में सियासी मुदाख़लत कई पई वञे। पुलिस खे ॼाणे वाणे तरबियत खां महरूम रखियो पियो वञे। अव्हांखे अपडेट कयूं त जांच ऑफिसरनि जी न तरबियत आहे न ई फंड्स आहिनि। सिंध में 6 सालनि खां क़ैद ॿारड़ियुनि खे एजेंसी जी मदद सां बाज़ियाब करायो। अदालत रिमार्क्स में चयो आहे। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त सुप्रीम कोर्ट में सिंध ऐं पंजाब पुलिस जी बदिलनि जो रिकॉर्ड पेश कयो वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया अहम केस जे ॿुधड़ी थी आहे। छा तव्हां इलेक्शन कराइण चाहियो था? एडवोकेट जनरल खां पुछाणो कयो वियो।